नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे सुबुह देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सुबुह देरो प्रेस क्लब अॻियां सुबुह देरो राणीपुर रोड ते सहाफ़ियुनि एहतियात खैरपुर जे सॾ ते आबादगारनि जसकम SUP फंक्शन लीग PP कारकुननि सोशल फार्म ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे कारकुननि पारां प्रेस क्लब सुबुह देरो अॻियां धरणो हयो वियो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि अॻुवान गुलाम हुसैन चांग, जमाल महमूद खोड़ो, यासीन राजपर, सज्जाद सोलंगी समाजी सियासी कारकुननि चयो त असिस्टेंट कमिश्नर सुबुह देरो मुज़म्मिल बुगियो पारां सुबुह देरो जे सीनियर सहाफ़ी जमाल महमूद खोड़ो मथां बिना जवाज़ धमकियुनि जो कूड़ो केस हिंगोरजा थाणे ते दाख़िल करायो आहे। हिन चयो त सहाफ़ी जमाल महमूद खोड़ो आबादगार कारकुन बि आहे। सुबुह देरो तालुके जे काटन फैक्ट्रियुनि पारां आबादगारनि जी फुटनि जी फी मण ते 8 खां 10 किलो कटौती करे ऐं फी मण ते 1000 खां 1200 रुपया अघु घटि ॾियण करे आबादगारनि खे तबाह करण जूं असिस्टेंट कमिश्नर सुबुह देरो मुज़म्मिल बुगियो खे शिकायतूं करण ते इंसाफ़ ॾियारण बजा उल्टो सहाफ़ी जमाल महमूद खोड़ो मथां धमकियुनि जो असिस्टेंट कमिश्नर सुबुह देरो मुज़म्मिल हुसैन बुगियो केस दाख़िल करायो आहे। हिन चयो त ग़रीब आबादगारनि जे हक़ जे इंसाफ़ ॾियण जे लाइ ॻाल्हि तां जमाल महमूद मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म न करायो वियो त 3 ॾींहंनि बाद कमिश्नर सखर ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो, जॾहिं त लाॻीतो 2.5 कलाक धरणे वारे हंधि को बि इंतिज़ामी अमलदार न आयो, जंहिं बाद धरणो पाण मुरादो ख़त्म कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।